नज़ीरा तू फिक्र ही न कर, घणी घणी कनी तो वनी कोर्ट में पुकार जाए जाए तो सालू मुसा जोरी निकाह कयो छाजू कोर्टू नज़ीरा का निंधन की अच्छा जो वनी कोर्टुन में इंसाफ घुरंदी। चाचा जाबिर खान अॼु मां अॻुवारी नज़ीरा न रही मुझो फराज सां निकाह सोचे समझी कराए जा। खबर है छोरी, मुखे खबर है सोबत फकीर जेड़े ठग के भी तू चप चटाए छड़िया। तू का नंढी शय थोड़ी आई साबा जे सिर मथो सदको वनी इन के का नंढी शे भी न समझी जाए। ये तो तोखा बे बहत वधिक थई। नज़ीरा दुनिया वारन सां कीअं बहले पर चाचे जाबिर सां कंध खणी भी कोन ॻाल्हाईंदसि। जेकर इए कंदी न तो फायदे में रहंदी, छो तो जाबिर खान कंहिंजी नक ते मर न सान। तुंहिंजो भी थोरो याद आहे, कॾहिं न विसरंदो। न चाचा साईं, थोरा तो तुंहिंजा आहिनि, दुआ कर त लाहे सघां। भला बेचारी साबा का तो हाल वाल वठ अलाई कीअं अची सकंदी पोती आहे। केड़ा हाल वाल जाम साबा जे सिर मथो सदको वञो। शेर ऐं रहमान तो मुझे जीअण ही हराम करे छॾियो आहे। देरो जमाए मुझे दर ते वेठा आहिनि ऐं चवनि था त ॿुधा नज़ीरा किथे आहे। उन्हनि खे भला धप पई छा? धप कोन पई थने पर रुगो शक पयो थने। शक जो पुछ मथे आ, मुखे खबर आ जेके हू फाड़ा मारींदा। कोई भी इन्हनि खे अख में रख, तुझा ये बख्शू ऐं ॾिने वारा किथे आहिनि। सब पंहिंजे कम में लॻल आहिनि। जेका हाणे शेर वारनि सां थींदी न हू सोचे भी नथा सघनि। जाबिर अथई शेर वारनि जूं अखियूं बाक़ी ॻाढ़ियूं। मां रुगो तोखे होशियारी वठण आई हां। जाबिर बस मुंहिंजी इज्जत बचाए जाए। साबा शेर वारा हाणे अंधनि वांगुरु लठियूं हणंदा। उहो त मां बि सोबत फ़कीर जो ॾस ॾिनो थमाने पवंदा पाणे उन जे पुठियां। न साबा न, तोखे ख़बर ई न आहे त शेर वारा हाणे छा कंदा। मां अॻे ई सोचे छॾियो आहे, भल हू पक करे वठनि। हेलो हकीम साहब, मां नवाब खान थो ॻाल्हायां। जी जी साईं, जी जी जी। हकीम साहब तव्हांजी महिरबानी, बावाणे जेका शइ तव्हांजे वस में न आहे तव्हां छा था करे सघो या मां छा थो करे सघां। बस हाणे ईअं त वधीक के सुठे डॉक्टर खे ॾेखारींदासीं। त पोइ के भला साईं मूला छा हुकुम आहे? हकीम साहब तव्हांजी महिरबानी, बाक़ी ॻाल्हियूं रूबरू थींदियूं। हा हा के भला साईं पोइ अलावा ही ठीक है। रब साईं तुझो लख लख महिरबानियूं जो हिन न्याणी वीचारीअ जूं दुआऊं क़बूल करे वरतई। चाचा नवाब खान, मीरमन जहिड़ी भी हालत में आहे न मां हुनजी खिदमत कंदमि, छो जो मुंहिंजे सिर जो साईं आहे। तव्हांखे शिकायत जो मौक़ो कोन मिलंदो। सालू जी त ख़बर पइजी वेंदी। नज़ीरा जे मसइले जो छा कजे? मासी साहबा कसम खयो थी वञे। साबा जे कसम ते कहिड़ो एतबार, ये सभु कम न साबा जा अथई। ऐं नज़ीरा कंहिं वटि आहे इहो त ख़ुदा खे ई ख़बर आहे। साहबा ते रहमान ई मां घणा दावा करे आया आहिनि, बाक़ी हाणे बंदूक त कोन हणंदोमांसि। साबा जा पुट आहिनि, कोन सची कंदा, मरी पवंदा पर बाफ़ वात खां ॿाहिरि कोन कढंदा। त बाक़ी नज़ीरा जी कीअं ख़बर पवंदी त वो किथे आहे? नज़ीरा जी ख़बर पइजी वेंदी। तूं सोबत फ़कीर जे पोयां पओ ऐं नवाब खान खां सलाह वठ। ॿुध त उहो छा थो चवे। नवाब खान सां त लख सलाहूं कयूं आहिनि, पर सोबत फ़कीर इज़त सां कोन मुड़ंदो। शेर ॻाल्हि ॿुध, तव्हांखे ज़ोरी सोबत फ़कीर जे घर में घिड़ी ऐं ॾिसणो पवंदो। ईअं बि कंदासीं सेबू, पर पहिरियां मां नज़ीरा जे माइटनि ॾांहुं वेंदुसि, किथे उहा ओॾां त न वई आहे। उथी ॻोल्हा कंदे त ख़बर पवंदी न, वेठ त कुझु बि कोन थींदो। ऐं गुलबार खे कुंभर चयो आहे त सालूअ खे 8 ॾींहंनि में घर वठी वञिजो। 8 ॾींहं वॾा आहिनि सेबला, नज़ीरा जी अॻु में ई ख़बर पइजी वेंदी। खुदा करे त नज़ीरा मोटी अचे, न त कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ा न रहंदासीं शेर। घबराए न सेबू, नज़ीरा भली ज़मीन जे 7 तहनि में निकिरे, पर हुनखे ॻोल्हे लहंदासीं। बख्शो, तव्हां सिर्फ़ कुआड़े न बंदूकनि जी वेड़ वेड़ी सघो था। अकुल जी वेड़ वेड़ण तव्हांजे बस जी ॻाल्हि न आहे। हो जाबिर खान सही तो चए। हा जाबिर खान तू सही तो चवी। असां कड़ा भई अकुल जा झेड़ा कंदासी।
असां दान पढ़ियल आहियूं उठे चाप। ॻाल्हि इहा न आहे दिन मां वरी कहिड़ी वकालत पास कयूं वेठो आहियां। जाबर खाना तूं तो ज़माने जो माण्हू वक़्त जा त वॾा लाचाड़ा ॾिठा अथई। असां त ॻोठ खां कॾहिं कॾहिं ॿाहिरि था वञूं। हा हलो मोबाइल रखी थी तो पोइ ॻाल्हाइण बि सिख। जाहिल माण्हू जाहिल। तूं नवाबड़ो थो ॻाल्हाई न, मां तो जड़नि सां अहिड़ो ई ॻाल्हाईंदो आहियां। ॼट माण्हू तोखे ॻाल्हाइण बि ईअं ई घुरिजे। तोखे कहिड़ी ख़बर त इज़त ऐं फज़ीलत जी ॿोली छा थींदी आहे? मूंखे इज़त जी ॿोली नथी अचे, बाक़ी तो वटि इज़त जी फैक्ट्री लॻल आहे। जाबिर मां बि तोखां को ॾुजां कोन थो। या वरी मूंखे को भाव बि कोन थो थिए त तूं अची हिते मूंखे मारे वेंदे। हेॾे तूं पाण खे भला सतनि राजनि जो सरदार थो सम्झे छा? या सिज तुंहिंजे हुकुम सां लहंदो चढ़ंदो आहे? ॾाढी पेट भराई में थो ॻाल्हाई, को चवण वारो अथई? जाबिर अॼु जेको मां चवां थो उहो सिर्फ़ ॿुध। ॻोठ में को कपिड़े जो दुकान अथई? छो लटनि जो जोड़ो वठी मोकिलियाई छा? न बा, ये तो जड़ा कपिड़ा केरु पाईंदो? असांजे खानदान में जेके कपिड़ा पाता वेंदा आहिनि उहे तुंहिंजे सतनि पीढ़ियुनि बि कोन पाता हूंदा। तूं इज़त सां हिकिड़ो कमु कर, छो त पोइ तूं चरियो थी वेंदे। मां छा लाइ चरियो थींदुसि? मां तो जड़नि खे गिदू ते पहुचाए अचां। हा जाबिर, मां चवां थो तूं चरियो थी वेंदे। इन करे सुठो थी त पंहिंजे हथनि सां पुट जो कफन वठी घर में रखी छॾ। जॾहिं पुट जो लाश ॾिठी न त मथे में मिटी विझी ॻोठ जे घिटनि में थाबा खाईंदो वठंदे। ऐं नंढा ॿार तरियो तरियो करे तोरे पत्थर उछलाईंदा। पत्थर नवाब फराज के मारे छड़ियो? फराज के मारे छड़ियो? अच्छे पे न जाबिर खान जे घर में मूंखे वेहण जो एतिरो वक़्तु किथे आहे। बस बीठे पेर तो खां ॿ लफ़्ज़ पुछंदुसि। जे मुंहिंजी भेण हूंदी त सच ॿुधाईंदी। जाबिर खान जी ज़ाल ऐं फराज जी माउ बणिजी कूड़ ॻाल्हाईंदी। तुंहिंजी मर्ज़ी। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं मूंखे एतिरो पको थो करे? अदी जामुन मां सिर्फ़ तोखां इहो थो पुछां त नज़ीरा हिते आहे या न? हा आहे। अच बस खोल हिते मतलब बि वञई। मां नज़ीरा खे ॻोल्हण न पर तोखां पुछण आयो आहियां त नज़ीरा हिते आहे या न? इहो वञी तूं जाबिर खान खां पुछी अच। मां त हिते घर में हूंदी आहियां न। ऐं घर तोखे ॾेखारियो। घर में त नज़ीरा कोन्हे। अॼु खां पोइ मां तोखे जाबिर खान जी ज़ाल ई सम्झंदुसि। धीअ हुजे या भेण, उहा पंहिंजे मुड़ुस सां ई वफ़ादार हूंदी आहे। मुंहिंजा प्यारा मामा साईं। सुठो थियो जो तूं बची वई। मूंखे ख़बर आहे त तूं नज़ीरा जे बारे में मूंखे कुझु बि कोन ॿुधाई। मूंखे जेकॾहिं ख़बर बि हूंदी न त पोइ मां तोखे छो ॿुधाईंदुसि? छा तूं नज़ीरा जो वारिस आहीं या नज़ीरा तुंहिंजे घरां अॻवा थी? त पोइ मिनतू त मां बि तोखे कोन कंदुसि। नज़ीरा किथे आहे? तूं ॿुधाईंदे मूंखे। तूं इहा त तोखे बि ख़बर आहे त नज़ीरा किथे आहे। साबा ऐं साबा जे पुटनि सॼे ॻोठ खे ॿुधायो आहे। सिर्फ़ तव्हांखे ई ख़बर न आहे। ख़बर आहे तॾहिं हिते आयो आहियां। ॿीहर न अचिजांइ, छो त तूं अम्मा सां रिश्तो ख़तम करे चुको आहीं। हा, रिश्तो सोचे समझे ख़तम कयो।
न तो उन जूं मयारूं मारे विझंदा। बाबा किथे छॾे आया नज़ीरा खे? इहो त मां बाबे खे बि कोन ॿुधाईंदुसि। अरे हेड़ियूं ढगियूं त भागण वारनि खे मिलंदियूं आहिनि। खीर पी पी थकिजी था पऊं पर खीर नथो खुटे। हाँ खीर भी मिठो माखी मिसरी एड़ा खीर पीतासी न वो सफा मुर्स माण्हू थी वेंदासीं। सफा मुछ खे वट ॾेई ओ साबा जे सर मथो सदको वञो छोरा। हाणे हेॾे अचो हेॾे अचो। मुछ खे वट ता हिते वेही ॾियो त मां ॾिसां। आयो मां आयो। अम्मा तोखे त मुछ आहे ई कोन वट किथे ॾींदी है। हुकुम कर। पोइ तव्हां ॿई ॼणा मुड़ुस माण्हू अञा कोन थी सघंदो। हू कादन खे चयो आहे त इहा ठगी काहे वेंदो ॻोठे। छो कादन काहे वेंदो ॼण कादन जी ठगी आहे। अम्मा इहा सिधी सही असां सां नाइंसाफ़ी आहे। अकुल असांजो ऐं खीर पियण वारी कादन वारा। बच्चन जे वात का खीर थी कसी। अहिड़ा ॿिन्ही खे न चंबा ठोकींदसि त अकुल पंहिंजो जाइ ते अची वेंदो आहे। हाँ एतिरो तोखे असां नानो मेरा बि कर्ज़ी करे ॾिनो आहे। अञा असां अकुल जा अंधा आहियूं। मुछ खे वट ॾेई अकुल हुजेव न त अहिड़ियूं ॻाल्हियूं ई कोन कयो ॿारड़ियूं। जंहिं मुसीबत में हींअर असां था गुज़ारियूं न इहा ठगी हथनि मुंहीं हली वेंदी। छो हथनि मां हली वेंदी अम्मा ठगी? ख़ुदा न करे जेकॾहिं नज़ीरा वारी ॻाल्हि जी ख़बर पई न शहर वारनि खे त तव्हां छा था सम्झो त शहर वारा असांखे चेरो चलींदा? बेट असांखे ॻोठ घर छॾणो ई पवंदो। हा दा मनू अम्मा ॻाल्हि सही थी करे। कादन जी भला ठगी काहे वञे। असां पाण विकिरो कंदासीं मुछ खे वट ॾेई। रुगो माट करे तमाशो ॾिसो भली कादन ठगी काहे वञे ॻोठे। पोइ ॾिसजांइ न शहर वारनि खे कीअं थी मां नाच नचायां। मामू फॉलो कर। इहा ख़बर त शहर वारनि खे पइजी वेंदी। जेसिताईं उन्हनि खे ख़बर पए तूं मामले खे सुठो करे वठ। हेॾे अटकलूं केरा अम्मा खां सिखे ॾिसजांइ शेर वारनि तूं सम्झाई ना। इन मौजूअ ते बहस करणी फज़ूल आहे। मुराद आहे न मां के ॿिए मर्द सां शादी न कंदसि। इहा ज़िद ऐं बेवकूफ़ी तोखे पहिरियां बर्बाद करे चुकी आहे सोनू। पर हाणे मां तोखे ईअं करणु कोन ॾींदसि। मामा मां फ़ैसिलो करे चुकी आहियां त मां शादी न कंदसि। शादी न कंदी बाक़ी सॼी हयात ईअं ई गुज़ारींदी। ईअं ई जीअं जवानीअ में बेवा थी औरतूं ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। कहिड़े ॾोह में पाण खे इहा सज़ा ॾींदी सोनू ॿुधायो मूंखे। मामा मुंहिंजी ज़िंदगी आहे मां कीअं बि गुज़ारियां। तव्हांखे त कमाया नथी ॾियां। तोखे कहिड़ी ख़बर सोनू न्याणी जा ॾुख पीउ माउ जे जीअ खे कीअं जोरींदा आहिनि। कीअं न्याणी जे ॾुख में माइरूं राति जो लिखी लिखी रोहंदियूं आहिनि। कीअं पांधे गीचे में पाए पंहिंजे रब खां न्याणी जी ख़ुशियुनि जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि। तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी न आहे सोनू। छा सम्झाईंदो मामा? मां सोचे सम्झे इहो फ़ैसिलो कयो आहे।
तूं जेकॾहिं ज़िदी आहीं न सोनू त मां बि तुंहिंजी माउ आहियां। तूं पंहिंजो कयल फ़ैसिलो ॿुधायो आहे न त मुंहिंजो फ़ैसिलो बि ॿुधी छॾ। तुंहिंजा दुख ॾिसण खां पहिरीं मां ई एतिरो परे हली वेंदसि जितां कोई बि नाहे मोटी सघंदो। सोनू प्लीज़ हीअं न चओ, तव्हांखे मुंहिंजी ज़िंदगी बि कढी वञो। मीर मोहम्मद जागी वे? हाँ मां तो जागा तो बढ़िया। हकी में सकल या कड़ी दवा दी मियां मुके दादी भूख लगी आ। भूख लगी थी? मुके भूख लगी आ तुम्हारी खिली थी खिलान तो बियो छा कयां? तू कल कांडी निंडर पयो आहीं, पानी भी कोने पीतो थई, भूख न लगंदी बियो छा थींदई? कोने मां इतनी निंड कई आ। बाकी दिस से जुबरी आयो आ। तू मुके मानी करा मानी सटल हकीम के दिसा तो किया सा कुंदर पुटन के एड़ी दवा तो कराए। हकीम त कल ही गोठ ले वयो। हैं हकीम बजियो कूड़े कूड़े यो पुट मुके तो थोड़ो मतारो कोन करो से। तुंहिंजे लाइ दवा खाइण वयो आहे, महीने खां पोइ मोटी ईंदो। पूरो महीनो मुंहिंजी दवा ठाहींदो कोन मोटंदो? ये मां साथ या रोकड़ा बिया न न पैसा चाची नवाब खान के मोटाए ॾेई वियो आहे, मोटी अचे तो थोलो मतारो कंदो। अच्छा पो मोटी दो पो क्वार तू ये करे मुझे कपड़ा लटा कट मामी जा सिंगार कया टड़ फुले कया ये मानी खानी तू कावर कंदी अज कावर कोन कंदी मैं, तू उठ मुंह धोई अच त मानी खणी अच। मुके ॾाढी बुख लगी आ, घड़ियाल वजी आन टन टन जय रहमान नेरन खणी अचां? न राणी मूंखे बुख न आहे, चाचा रमज़ान जे लाइ खणी अच। रहमान सॼी राति जागंदो रहियो आहीं पुट, आख़िर कहिड़े नतीजे ते पहुते? समझ में नथो अचे त नज़ीरा आहे किथे? इहा त पक करे आयो आहीं न त नज़ीरा जाबिर ख़ान जे घर में न आहे। जाबिर ख़ान जे घर में त न आहे, पर अती जामुल जे ॻाल्हाइण में मूंखे ईअं लॻो त चाचा रमज़ान या त नज़ीरा जाबिर ख़ान वटि न हुजे। जाबिर ख़ान वटि न आहे त पोइ माई साहबान जी ॻाल्हि सही आहे, उनखे सोबत फ़कीर जा माण्हू खणी विया हूंदा। न जाबिर ख़ान त ईअं नथो करे सघे, बाक़ी हा लाल ख़ान शाहू ईअं करे सघे थो। रहमान जाबिर ख़ान बदले वठण लाइ कुझु बि करे सघे थो। न राणी जाबिर ख़ान ईअं नथो करे सघे, नज़ीरा या त सोबत फ़कीर वटा या त जाबिर वटा। पुट इहो त तूं थो सोची न, थी सघे थो हक़ीक़त ॿी हुजे ऐं मामलो कोटियो। हा उहो त नज़ीरा सालू सां ज़बरदस्ती शादी कई आहे, पर इन ॻाल्हि सां नज़ीरा जो अगवा थियण जो कहिड़ो तालुक आहे? थी सघे थो नज़ीरा मां जान छॾाइण जे लाइ शेर जो सभु कुझु हथ सां कयो हुजे। इहा पक तॾहिं पवंदी जॾहिं मां सोबत फ़कीर खां पक कंदुसि। हां नानो मेरा बरोगो ये पैसा दी वरी नानी मेरा के ये चक्कर में फंसाईंदासीं। अरे मनु कमो अब ये ठगी नजर कान थी अचे काॾे वई? ना ना मेरा बा तो वारी ठगी असांखे मारे विधो आहे। छो छा थियो? सापा जे सिर मथो सदको वञी इहा ठगी तो वारी दादन वारा वठनी कोन पिया, ज़ोरी काए गीचीअ में विधी त माने। अना मेरा बा तू जे करे असां पंहिंजे मासातन खे पेरे पई मञायो आ, मथा नानो मेरा बा मारजी वञे मुछ के वट ॾई। अरे मरन नाने मेरा जा दुश्मन ए मासा त छा कंदा, अध में पंहिंजा पैसा वठंदा न, कहिड़ो फाउ ॾींदा नाने मेरा के। ईअं नाना मेरा बा? हा हा तोरन मासातन के आस्ते आस्ते पैसा मुंह में हणंदो वेंदुसि। ओ छोरा अरे छॾियो ठगीअ जी पचर, अन मेरा ॻाल्हि त ॿुध, ॾे हाल वाल नज़ीरा जो। सब इहो ई था चवनि त नज़ीरा खे तो ई गुम करायो आहे। छा? वाह मेरा वाह, हाणे मां तोसां अहिड़ी दुश्मनी करे सघां थी? इहो त मां बि सभिनी खे सम्झायो आहे त सापा अहिड़ी ग़लती कान कंदी। ना ना मेरा बा तू ॾिसजांइ नज़ीरा मिली वेंदी, इहो लानताणो बि असांजे मथां लही वेंदो। ओ मनु सच सच थींदो, इन ज़ेबू जे चवण ते साबा जे मथां इल्जाम कोन लॻंदो। ॾिसो कल खां वठी शेर नज़ीरा जे माइटनि ॾे वियल आहे, पता उतां का ख़बर पवे। ना ना मेरा बा हाणे नज़ीरा खे छॾ, मूंखे इहो ॿुधा त बकाया पैसा कॾहिं थो ॾीं त मां मसात वारनि खे टाइम ॾियां। यार सब्र कर मनु,
हिक ॿिनि ॾींहंनि में ॿुधाईंदो साईं। साबा अॼु चाहे चुको त प्यार असांजे घर में त मातम लॻो पियो आहे। चुल्ह ई कान ॿरी आहे। हा हा बे तूं चांहि पीअरी एक कप वठी अची आ न नाना मेहराब। शेर तूं खैर सां मोटी आहे? हाँ जी दिया है। रात बुती टिकी पए का खबर चार पई? ना काब खबर कान पई। नज़ीरा जे माइटनि खे असुल हकीकत ॿुधायमि त उन्हनि उहो ई जवाब ॾिनो असांजो नज़ीरा सां को वास्तो न आहे। इहो जवाब ॾिनो? हाज़िर नज़ीरा जा माइट आहिनि मिस्कीन माण्हू, हू उन्हनि जहिड़नि जॻहनि में पवणु नथा चाहिनि। पोइ हाणे छा सोचो अथई? छा सोचा अलाह मालिक ख़बर ज़रूर पवंदी। नज़ीरा घणो वक़्तु लिकी कोन सघंदी ऐं मां बि माठ करे कोन वेंदुसि। माठ न आहे त ॿियो छा आहे? विच पादर में गन शरीफ़ उते मरी वियो, सालो जूं टंगूं भरी पयूं ऐं मुमल उते। बस सब कुछ याद आहे, कुछ बि न आहे विसरियो। इहो सब कुछ करण वारो असांजो चाचो आहे, ॿियो केर बि न आहे। ऐं अॼु ई नज़ीरा जी ख़बर लाइणी आहे। इहे कर शेर, माठ करे वेहण सां दुश्मन जी दिलि वधी वेंदी। खणो था हथ में नंढो, या त चाचो हिन ॻोठ में रहंदो या असां रहंदासीं। टियों ॾींहुं थियो आहे नज़ीरा गुमा ऐं तव्हां मूंखे अॼु था ॿुधायो? हे फरामान नवाब खान ही वक़्तु मयारूं ॾियण जो न आहे, देर ॿुधाइण जो बि को सबबु आहे। कहिड़ो सबबु आहे? ॿुधाए त सही। नवाब खान असांजो शक त जाबिर खान में हुयो, पर 2 ॾींहंनि जी तलाश खां पोइ बि इहा ख़बर न पई त नज़ीरा को जाबिर खान वटा। जॾहिं ॻोठ जे माण्हुनि तव्हांखे ॿुधायो त नज़ीरा खे सोबत जा माण्हू खणी विया आहिनि त पोइ जाबिर में शक करण जो फ़ाइदो? नवाब खान सोबत फ़कीर ऐं जाबिर खान हिक ॿिए खां जुदा त न आहिनि। इहो त पुराणो 40 चोरनि जो टोलो आहे, पर हाणे कजे छा? बाबा साईं सिधी ॻाल्हि आहे, सोबत फ़कीर ई नज़ीरा खे खणायो आहे। राणा सोबत फ़कीर इहा ग़लती हरगिज़ न कंदो। नवाब खान हाणे ॿुधाए त करणो छा आहे? हिकु दफ़ो तव्हां ॿई वञी सोबत फ़कीर खे मुंहिंजा सलाम ॾियोसि ऐं चओसि त नज़ीरा वापसि कर। नवाब खान तव्हांखे त ख़बर आहे सोबत फ़कीर इज़त जी ॿोली त सम्झंदो ई न आहे। तव्हां ईअं ई पियो जीअं मां तव्हांखे चवां थो, जे इनकार करे त आराम सां मोटी अचो, बाक़ी मां हुन खां पाण ई पुछंदुसि। बाबा साईं मालिक हो, पर मां अॻु ई ॿुधाए छॾियां त सोबत फ़कीर सची कोन कंदो। राणा सोबत को सची कराइण जा मूं वटि 1000 तरीक़ा आहिनि। तव्हां छड़ो हिकिड़ो दफ़ो इज़त सां सम्झायोसि। हाज़िर नवाब खान, असां वञूंसि था, ॾिसो सोबत फ़कीर कहिड़ो थो जवाबु ॾिए। मां हिन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाइण थो चाहियां त नज़ीरा सोबत वटि आहे या न आहे। रहमान तूं सोबत वटि न वञ, हुनजे लाइ राणा ई काफ़ी आहे।